नाज़नवा के ॿुधाईंदा हलूं त खिप्रो में मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन पारां पीर पागारे सैयद सबकतुल्ला शाह राशिदी जी 64हीं सालगिरह जो केक कटियो वियो। उन हवाले से रिपोर्ट कर रहे हो असद शाह। खिप्रो में MSF अॻुवान ने शफ़ी मोहम्मद राजड़, गुलाम हुसैन जूने जो, साबिर बंबरो ऐं ॿियनि पारां हुरनि जे रूहानी पेशवा पीर सैयद सबकतुल्ला शाह राशिदी 8हें पीर पागारे जी 64हीं सालगिरह जो केक कटियो वियो। MPA हाउस ते मुनक़िद कयल पीर पागारे जी सालगिरह तक़रीब में फंक्शनल लीग अॻुवान ने फ़कीर ख़ुदा बख़्श दर्स, हाजी मंठार राजड़, शौकत हिंगोर जो, अला बचायो मंगरियो, मोहम्मद खान मंगरियो समेत हुर जमायत जे ख़लीफ़नि तोड़े अक़ीदतमंद माण्हुनि ने वॾे तइदाद में शिरकत कई। उन मौक़े ते पीर पागारे जी वॾी उमिरि ऐं सिहतयाबी लाइ ख़ुसूसी दुआ घुरी वई। सालगिरह मौक़े ते अॻुवाननि चयो त पीर पागारो रूहानी शख़्सियत सां गॾोगॾु हिकु बहितरीन सियासी शख़्सियत पिणु आहे। मुल्क ते जॾहिं बि को ॾुखियो वक़्तु आयो आहे त पागारो ख़ानदान हुरफुरस सां गॾु हमेशह सिफ़े अवल में रहियो आहे। अॼु मुस्लिम स्टूडेंट फेडरेशन तरफ़ां हुरनि जी रूहानी पेशवा पीर सैयद सबकतुल्ला शाह अल महरूफ राजा साईं जो जेको सालगिरह जो ॾियारो रखियो वियो आहे, उन ॾियारे में जेको ख़ुसूसन जेको पीर साहब जो पैगाम आहे अमुन भाईचारे उनखे अॻिते वधाइणो आहे ऐं पीर साहब हमेशह अमुन जी ॻाल्हि कई आहे। क़िबला पीर साहब न्याणियुनि जे हक़ जा तमामु वॾा सभ खां खणी पाकिस्तान जा अलम बरदार आहिनि ऐं पाण पंहिंजी न्याणी खे गॾु वठी ईंदा आहिनि इहो पैगाम ॾियण जे लाइ त तव्हां न्याणियुनि खे हक़ूक़ ॾियो ऐं न्याणियुनि खे ख़ुसूसन तालीम ॾियो त जीअं न्याणी अॻिते समाज जे लाइ बहितर किरदारु अदा करे सघे। पीर साईं पागारा जो जेको असांखे हुकुम आहे त पाड़े वारनि सां ॿधी कयो ऐं जेको चवंदा असां वटि जेको न्याणियुनि खे तइलीम ॾियो ऐं पंहिंजे ॿारनि खे पढ़ायो। बारी ताला खां इहा दुआ आहे त असांजे इन मुर्शिद खे अलाह साईं खिज़री हयात ॾे ऐं असांजी दरगाह खे ॾींहुं क़यामत ताईं आबाद करे ऐं मुर्शिद जो सायो हिन मुल्क ते असां जमायत लाइ हमेशह ॾींहुं क़यामत ताईं क़ाइमु दाइमु रहंदो। तमामु घणी असांखे ख़ुशी आहे। एला हज़रत मुर्शिद कामिल जेके ख़िदमतूं आहिनि उहे दुनिया खां गुजूं न आहिनि। पीर साहब ख़ानदान पीर साईं राशिद रोज़ेदाणी खां वठी मौजूदा पीर पागार ताईं जंहिं बि मुर्शिदनि करीमनि हिते मुल्क जे लाइ सिंध जे लाइ जेके बि क़ुर्बानियूं आहिनि ख़िदमतूं कयूं आहिनि उहे सभिनी खे गुजूं कोन। सालगिरह तक़रीब में इहो वचन वरजायो वियो त पीर पागारे जे हिदायतुनि ते हमेशह अमल कयो वेंदो। कैमरामैन सज्जाद शरफ सां गॾु असद शाह, आवाज़ TV न्यूज़, खिप्रो।